हिन वीडियो के ॾिसण खां पोइ इंशाल्लाह तव्हांखे वधीक यूट्यूब ते सर्च करण जी बिल्कुलु ज़रूरत न थींदी। अचूं था पहिरें MCQs ते एक्सप्रेस 25% एज़ अ डेसिमल। ॾिसो कॾहिं कॾहिं असांखे 25% हीअं बि ॾींदा आहिनि, हिते लफ़्ज़नि में ॾिनो अथनि, ठीकु आहे। 25% खे चए थो त असीं डेसिमल में कीअं ज़ाहिर कंदा आहियूं, ठीकु आहे। छा कंदासीं, परसेंट जो मक़सदु आहे त 25/100, हे 25/100 क्लियर आहे। हाणे ॾिसो जॾहिं बि 25 खे असीं 100 सां वंड कंदा आहियूं त छा कंदा आहियूं, ॾिसो हीअ बेसिक शइ आहे जेके हेठि क्लास में तव्हां पढ़ी चुका आहियो। जॾहिं खोड़ो न लॻंदो आहे त हेॾे पॉइंट ॾींदा आहियूं, हेॾे 0, हेॾे 250 थी विया। 100 जो खोड़ो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त घणा दफ़ा लॻंदो, 2 दफ़ा, 200 थी वेंदा। बाक़ी घणो बचंदो, हे 0, हितां हे 5 साॻा, हे 0, 50 बचो, वरी 0 ॾींदासीं, हिते 500 थी वेंदा। 500 ते 100 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 5 दफ़ा, यानी 0.25। इज़ इट क्लियर। हाणे ॾिसो चाहे लफ़्ज़ हीअं अचे चाहे लफ़्ज़ हीअं अचे, यानी परसेंट जी निशानी अचे या लफ़्ज़नि में अचे, घबराइण जी बिल्कुलु ज़रूरत तव्हांखे न आहे, ठीकु आहे। हाणे हिन क्वेश्चन्स खे सम्झंदासीं। हिन क्वेश्चन में काफ़ी स्टूडेंट्स ग़लती कंदा आहिनि। उहा ग़लती कहिड़ी कंदा आहिनि, चवंदा आहिनि पहिरियों वंड जो अमल छॾाइणो आहे, पोइ सोरनि खे डायरेक्ट ॿिनि सां वंड कंदा आहिनि। जॾहिं बि तव्हां सोरनि खे ॿिनि सां वंड कंदव, जवाबु तव्हां वटि ईंदो 8। 8 खे हिकु ऐं हिकु ई ॾिंगी पोइ छॾाईंदो, थी वेंदो 2, 2 8 16। हीअ ऑप्शन हिते 21 हुई, मां 16 लिखियो। जेके MCQs हूंदा आहिनि उन्हनि में टेक्निकल अहिड़ा ऑप्शन हूंदा आहिनि, माना जवाब सां रिलेटेड ई जवाब हूंदा आहिनि। पहिरियों वंड जो अमल छॾाइबो आहे, पर वंड खां पहिरियां ॻाल्हि जेकॾहिं ब्रैकेट्स हूंदियूं आहिनि त उहे छॾाइणियूं पवंदियूं आहिनि। पहिरियों हीअ ॾिंगी छॾाइणी हूंदी आहे, पोइ वरी असांखे हीअ विची ॾिंगी, पोइ वरी हीअ असांखे वॾी ॾिंगी, ठीकु आहे। हाणे हीअ ॾिंगी छॾाईंदासीं, हिकु ऐं हिकु 2, ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कंदासीं, ॿ काई 4 थी वेंदो। सोरनि खे 4 सां वंड कंदासीं, जवाबु ईंदो 4 ई ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। पेंटागॉन हैव दे साइड्स। चए थो पेंटागॉन खे केतिरियूं साइड्स थींदियूं आहिनि। पेंटागॉन अहिड़ी शिकिल आहे जंहिंखे 5 कुंडूं ऐं 5 पासा थींदा आहिनि, हे सी ऑप्शन में मौजूदु आहे। नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। क्यूबाइड हैव दे फेसिस। क्यूबाइड ऐं क्यूब खे ॿिन्ही खे 6 फेसिस यानी 6 मुंहं थींदा आहिनि। कम्यूटेट प्रॉपर्टी बि चइबो आहे, हिनखे लॉ बि चइबो आहे। इज़ वेरीफाइड बिटवीन देश नंबर्स। इहो हमेशह कम्यूटेट प्रॉपर्टी ॿिनि नंबर्स जे विच में वेरीफाई कई वेंदी आहे, ऐं एसोसिएट 3 नंबर्स जे विच में। देश कैन बी मयर्ड विथ टूल्स, या कैन बी मयर्ड लफ़्ज़ ईअं अची सघे थो, या जोमेट्रिकल इंस्ट्रूमेंट लफ़्ज़ अची सघे थो। ॾिसो चए थो कंहिंखे असीं जोमेट्री इंस्ट्रूमेंट सां मापे सघंदा आहियूं, लाइन सेगमेंट खे मापे सघंदा आहियूं, बाक़ी लाइन ऐं एरो खे असीं जामेट्री जे औज़ार सां मापे न सघंदा आहियूं, ठीकु आहे। द एंगल विच हैव लफ़्ज़ अची वेंदो आहे, या हुज़ मेजरमेंट इज़ 90 डिग्री। जंहिं एंगल जी माप 90 दर्जा हुजे त उनखे राइट एंगल चइबो आहे, ठीकु आहे। एरिया ऑफ स्क्वायर, स्क्वायर जी असीं एरिया कीअं लहंदा आहियूं, एस स्क्वायर एस दरमिया एस +1। डी ऑप्शन बोथ ए एंड बी, ॿई ऑप्शन सही आहिनि, छो त एस खे एस सां ज़रब कंदासीं एस स्क्वायर अची वेंदो आहे, हीअ बि सही आहे ऐं हीअ ऑप्शन बि सही आहे। तंहिंजे करे डी ऑप्शन में बोथ आहिनि त डी खे टिक करिणो आहे। अगरि जेकॾहिं तव्हांखे अहिड़े टाइप जा अञा वधीक MCQs खपनि त असांजी अकेडमी जॉइन कयो। असांजी अकेडमी जेका हिन वक़्तु कमु करे रही आहे, इहा 2 प्रोजेक्ट्स ते कमु करे रही आहे। हिकिड़ो यूज़फुल कोर्स में तव्हांजे लाइ जेके जॉब्स आयूं 5 खां 15 स्किल ताईं, इन जे लाइ वधीक फ़ाइदेमंद थींदो, न जेके खां हटी करे तव्हां वटि ॿी बि नॉलेज सुठी थी सघे थी। यूज़फुल कोर्स में असीं मैथ ऐं इंग्लिश ॿई पढ़ाईंदासीं। ॾिसो असांजी अकेडमी में वॾे खां वॾो फ़ाइदो इहो आहे, तव्हां ॿियूं अकेडमियूं बि ज़रूरु जॉइन कयूं हूंदियूं, पर असीं हिकु सिर्फ़ु लेक्चर मोकिलींदा आहियूं, उन सां गॾोगॾु वर्कशीट ऐं MCQs प्लस में होमवर्क, ठीकु आहे। इहे सभु शयूं असांजी अकेडमीअ मां तव्हांखे मिलंदियूं, ऐं सिर्फ़ु 2 लेक्चर्स, हिकिड़ो मैथ जो लेक्चर्स, हिकिड़ो इंग्लिश जो। यानी जेकॾहिं तव्हां भले कहिड़ी बि अकेडमी जॉइन कयो, जेकॾहिं तव्हांखे 7 खां 8 सब्जेक्ट पढ़ाइनि था त बहितरीनु आहे, पर 7-8 सब्जेक्ट तव्हां कवर उअं ई कोन करे सघंदव। पोइ कोशिशि कयो त तव्हां अहिड़ी अकेडमी जॉइन कयो जिते तव्हां वटि आराम सां नॉलेज पहुचे। एट ए टाइम जेकॾहिं तव्हां वटि सभु शयूं अची वेंदियूं न, तव्हांजे वटि स्टोरेज जो प्रॉब्लम थी सघे थो, नेट जो प्रॉब्लम थी सघे थो, उन सां गॾोगॾु डेटा जो प्रॉब्लम थी सघे थो, माना इहे इलाही सारा मसइला आहिनि, ठीकु आहे। उन जे हिसाब सां असांजी अकेडमी जॉइन कंदो, सिर्फ़ु 2 लेक्चर्स ईंदा, टू द पॉइंट पढ़ाईंदासीं, जेको डायरेक्ट टेस्ट में अची सघे। तरीक़ेकार ईअं
त जेको आहे सो हीअ असांजो व्हाट्सअप नंबर बि आहे, कॉन्टेक्ट नंबर बि आहे। इहे ॿई हिन ते व्हाट्सअप नंबर ठहियलु आहे ऐं कॉन्टेक्ट नंबर बि इहो ई आहे। ऐं हीउ जेको नंबर आहे हीउ कॉन्टेक्ट नंबर आहे। अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजी फीस जेको आहे सो असांजे अकाउंट में मोकिलणु चाहियो था त हिन ते ईज़ी पैसा जो अकाउंट ठहियलु आहे ज़ाहिद अली जे नाले सां, हिन ते जेस कैश जो, ऐं हिन ते नेशनल बैंक जो अकाउंट आहे। तव्हांखे हिकिड़े अकाउंट ते असांजो जेको आहे सो पेमेंट मोकिलियो, स्क्रीन शॉट मोकिलियो, तव्हांखे ग्रुप में ऐड कंदासीं। ऐं असां वटि जेको हिन वक़्तु असांजी अकेडमी कमु करे रही आहे, हिकिड़ो त माना यूज़फुल कोर्स जे हवाले सां ऐं ॿियो स्कॉलरशिप जे हवाले सां। हीअ स्कॉलरशिप सिर्फ़ु 5वीं क्लास जे ॿारनि लाइ आहे ऐं अञा बि डेट अथव, जिन अप्लाई न कयो आहे 20 जून ताईं, ठीकु आहे। ऐं टेस्ट बि जल्द ई वठंदा। IB वारा 3 जुलाई ते टेस्ट बि वठंदा। इन जे हिसाब सां मां रिक्वेस्ट रखंदुमि तव्हां चैनल सां कनेक्ट रहो ऐं जेको आहे इनबॉक्स में अचो त मां तव्हांखे डिटेल शेयर कयां, तव्हांखे कुझु नोट्स बि ॾींदासीं ऐं कुझु वर्कशीट बि ॾींदासीं। वधीक इनबॉक्स में अचो, इनशाला मां सॼी डिटेल तव्हां सां शेयर कंदुमि।